माहौलियाती तब्दीली के मुंहुं ॾियण जे लाइ फाइनेंसिंग खे ॿीणो करणो पवंदो। मौसमियाती तब्दीली जे हवाले सां वाइदनि ते अमल दरामद यकीनी बणाइणो पवंदो। गॾियल कोशिशुनि सां ई पेरिस मुआहिदे ते अमल करणो पवंदो। मौसमियाती तब्दीली जे लाइ कदम ईंदड़ नस्लुनि लाइ लाभाइता साबित थींदा। वज़ीर आज़म जो बाकू में क्लाइमेट फाइनेंस गोल मेज़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब। शहबाज शरीफ तरफ़ां क्लाइमेट चेंज बाबति अहम कॉन्फ्रेंस में शिरकत कंदड़ मुल्कनि जा थोरा मञा विया। मौसमियाती तब्दीली के मुंहुं ॾियण जे लाइ भरपूर कदम खणणु ज़रूरी आहिनि। आलमी कानून जी पासदारी ज़रूरी आहे। अज़रबाईजान जे सदर इल्हाम अलीयोव जो बाकू में 29हीं क्लाइमेट एक्शन कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवण आहे त मौसमियाती तब्दीली आलमी मसइलो आहे। तवानाई मसइलनि जे हल लाइ ॿिया रस्ता ॻोल्हणा पवंदा। सिंध में 2 साल पहिरीं तमामु वॾी ॿोॾि आई। सॼो सूबो पाणी में ॿुॾल हो। ॿोॾि जे नतीजे में सिंध में 3 लखनि खां वधीक कुटुंब बेघर थी विया। सिंध सरकार ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ कदम खणी रही आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवण आहे त हू कोशिश करे रहिया आहिनि त नई नस्ल जे लाइ बहितर मुल्क ऐं सूबो छॾे वञनि। सुप्रीम कोर्ट में आइनी केसनि ऐं बेंचुनि जोड़ण वारो मामिलो। जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में जजिस कमेटी जो इजलास। आइनी बेंच वटि ॿुधणी मुक़ररु करण जो फ़ैसिलो। सुप्रीम कोर्ट में आइनी बेंच 14 नवंबर खां ॿुधणी जी शुरूआत कंदी। IMF ख़र्च घटाइण या 199 अरब रुपयनि जा वधीक टैक्स लॻाइण जो मुतालबो करे छॾियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब सां IMF जे वफ़द जी मुलाक़ात। IMF जे वफ़द जी क़यादत में मोहम्मद औरंगज़ेब सां मुलाक़ात कई। IMF मिशन ऐं FBR टीम विच में टैक्स पॉलिसी ते ॻाल्हियूं। FBR ज़रियनि जो चवणु आहे त हलंदड़ साल जी पहिरीं 6 महीननि दौरान रिटेलर्स डिस्ट्रीब्यूटर्स खां 11 अरब रुपया जमा कया। खसारो पूरो करण लाइ मिनी बजट पेश करे 199 अरब जा नवां टैक्स लॻाया वञनि। गैर महदूद ख़र्च घटि करण लाइ मनसूबो तयारु कयो वञे। पुलिस गिरफ़्तार कयल PTI अॻवाननि खे आज़ादु करे छॾियो। PTI अॻवाननि खे पंजाब पुलिस अडियाला जेल ॿाहिरां गिरफ़्तार कयो हो। पुलिस उमर अयूब, शिबली फराज़, असद कैसर ऐं साहिबज़ादा हामिद रज़ा खे गिरफ़्तार कयो हो। PTI जा अॻवान बानी सां अडियाला जेल में मिलण लाइ आया हुआ। पेशावर पुलिस लाइन्स आपघाती हमले जो मरकज़ी सहूलतकार गिरफ़्तार। धमाके जो मरकज़ी सहूलतकार पुलिस कांस्टेबल मोहम्मद वली आहे। कांस्टेबल मोहम्मद वली 2019 में पुलिस में भर्ती थियो हो। गिरफ़्तार कांस्टेबल जो ताल्लुक़ डिस्ट्रिक्ट पुलिस पेशावर सां आहे। पाबंदी मढ़ियल जमायत अल हरार आपघाती हमले में मुलविस निकिती। IG KP अख्तर हयात खान जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त धमाके में 86 पुलिस एहलकार शहीद थी विया हुआ। पुलिस कांस्टेबल मोहम्मद वली जो एतराफ़ी वीडियो बयान जारी चवे थो। मार्च 2024 में फैज़ान भट्ट नामी छोकिरे खे पिस्टल ॾिनो। फैज़ान भट्ट 2 पुलिस एहलकारनि खे शहीद कयो। जुनैद मुंहिंजे ज़हन साज़ी कई। 2021 में जमायतुल हरार जे जुनैद सां सोशल मीडिया ते राब्तो थियो। जमायतुल हरार में शामिल थियण उन्हनि जो साथ ऐं गॾु कमु करण जो इरादो कयो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिलिना मेमण पारां मुनशियात फ़रोशन ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन जो हुकुम। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिलिना मेमण जी सदारत हेठि एक्साइज़ नारकोटिक्स कंट्रोल जो अहम इजलास। शर्जिलिना मेमण चवे थो पहिरें मरहले में कराची ऐं हैदराबाद में ऑपरेशन कबो। मुनशियात ख़िलाफ़ दाइरो वसी कंदे ज़िले में ऑपरेशन शुरू कयो वेंदो। असांजो टारगेट क्रिस्टल आइस हीरोइन कोकीन ऐं चर्स आहे। उनजो ख़ात्मो हर सूरत में यकीनी बणाईंदासीं। पुलिस ऐं रेंजर्स बि एक्साइज़ नारकोटिक्स कंट्रोल टीमुनि जो साथ ॾींदी। मुनशियात ख़िलाफ़ नए कानून खां पोइ एक्साइज़ नारकोटिक्स कंट्रोल जी ज़िम्मेवारी में इज़ाफ़ो थियो आहे। ईंदड़ नस्ल खे मुनशियात खां बचाइण ऐं पाक मुआशरे जे लाइ सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। कराची एयरपोर्ट हमलो के CTD गिरफ़्तार जवाबदारनि खे AGC में पेश करे छॾियो। जवाबदार जावेद ऐं गुलनिसा 10 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। जवाबदारनि खे सख़्त सिक्योरिटी में मुंहुं ढके अदालत में आंदो वियो। अदालत जवाबदारनि खां जांच लाइ गॾियल जांच टीम ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो। चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान में थींदी। हाइब्रिड मॉडल क़बूल नाहे। PCB ICC खे ख़त लिखी छॾियो। हुकूमती हुकुमनि में PCB चैंपियंस ट्रॉफी जे लाइ पाकिस्तान में मुनक़िद कराइण वारे मामले ते ॼमी वियो। ख़त में PCB पाकिस्तानी हुकूमत जे सख़्त मौक़िफ़ खां आगाह करे छॾियो। भारत जा पाकिस्तान में न अचण जा कारण बि पुछिया विया। ॿियूं टीमूं पाकिस्तान अची सघनि थियूं त भारत खे कहिड़ो मसइलो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां यूनिसेफ जे नुमाइंदे अब्दुल्ला फादिल ऐं UN रेज़िडेंट कोऑर्डिनेटर मोहम्मद यहिया जी मुलाक़ात।
मौसमी तब्दीली, माहौलियात ऐं बोर्ड मुतासिरनि जे घरनि लाइ सोलर सिस्टम ते ॻाल्हि ॿोल सैयद मुराद अली शाह चवे थो बोर्ड मुतासिरनि जे 21 लख घर तामीर करे रहिया आहियूं। घरनि में सोलर सिस्टम बि लॻाइण जो इरादो आहे। सिंध हुकूमत पोलियो जे ख़ात्मे लाइ भरपूर क़दम खणी रही आहे। पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम में चूंडियल नुमाइंदनि खे बि शामिल कंदासीं। यूनिसेफ जा थोराइता आहियूं जंहिं भरपूर मदद कई। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी सदारत हेठि सेंट्रल पुलिस ऑफिस में इजलास। ट्रैफिक मसइलनि, हादसनि समेत हथियारनि जी नुमाइश जे क़दमनि बाबति जाइज़ो वरितो वियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चवे थो ट्रैफिक मसइलनि ते ॿधल शिकायत जे हल लाइ इंतिहाई संजीदा क़दम खयां वञनि। शहरनि खे वधि खां वधि ट्रैफिक सहूलियत ॾिनी वञे। हथियारनि जी नुमाइश ख़िलाफ़ सख़्तु क़दम खयां वञनि। ईंदड़ मेगा इवेंट ते ट्रैफिक जे मसइलनि खे नथो ॾिसणु चाहियां। हर ट्रैफिक सेक्शन ते लेडी एहलकार ऐं ऑफिसर्स खे मुक़ररु कयो वञे। ॾखण ऐं रेड ज़ोन में सिंगल लेन पार्किंग खे यकीनी बणायो वञे।